जंहिंमें नौजवान खे सिखिया ॾिनी पई वई। ब्यूटी पार्लर, सिलाई सेंटर, इलेक्ट्रीशियन, डिजिटल मार्केटिंग, मुकमल कंप्यूटर कोर्स समेत मुख़्तलिफ़ शोबा ते रखंदनि जो विज़िट कयो वियो। उन मौक़े ते सिखा वञण शाकीननि खां ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते निजाइज़ चेयरमैन एडवोकेट अब्दुल बासित मेमन, राइट डिस्कानी, प्रिंसिपल ऑफिस तनवीर हैदर अंसारी, एडमिशन ऑफिसर अकबाली मेमन खां मालूमात वरिती। फीस जे बारे में ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिंमें वधि खां वधि डिस्काउंट जी ॻाल्हि ॿोल कई वई ऐं यकीनदानी कराई वई त वधि खां वधि डिस्काउंट ॾिनी वेंदी। ॼाणनि खे रोज़गार कंदा ब्यूटी पार्लर, सिलाई सेंटर, मेहंदी सिखिया ॾिनी वेंदी आहे, जीअं पंहिंजो रोज़गार करे सघनि। माइटनि खे अपील था करियूं त पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल सवारण लाइ ज़ेबेस्ट में एडमिशन करायो। जेके माइट गुरबत जे करे ॿारनि खे एडमिशन नथा कराए सघनि त निजी सां राब्तो कनि, उन्हनि जी एडमिशन निजी तरफ़ां कराई वेंदी। वधीक हिन रिपोर्ट में ॾिसंदा। बहुत अच्छा प्लेटफॉर्म है, जो कि यहाँ पे हम लोगों को बहुत कुछ सीखने को मिला। टीचर्स बहुत कोऑपरेटिव हैं और यहाँ पे हम लोगों ने जिस तरह से जो चीज़ें सीखी हैं वो चीज़ें हम लोगों ने बहुत ज़्यादा सीखी हैं। और ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है जो कि मोहम्मद खान ने जब करके कि हम लोगों ने इन्होंने हमें बहुत अच्छा सिखाया और ये हम लोगों को आगे इंशाल्लाह काम आएगा। फिर सबटेक मोहम्मद खान में हमारे पास ब्यूटिशियन, डिज़ाइनिंग, इन सब के भी कोर्स होते हैं और डिफरेंट ट्रेड्स के कोर्स होते हैं। तो मतलब यहाँ पे लड़कियों को ख़ास तौर पे ब्यूटिशियन और ड्रेस मेकिंग में एडमिशन लेना चाहिए। जेको हिते दौरो कयो वियो आहे ज़ेबेस्ट में, तव्हांजे कीअं था ॾिसो? असां जीअं त सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नीति आयोग हिकिड़ी नॉन प्रॉफिटेबल ऑर्गेनाइज़ेशन असां चङो खान ज़िले में ठाही, जंहिंमें असां सभिनी खां वधीक जेका प्रिफरेंस ॾिनी उहा एजुकेशन खे ॾिनी आहे। एजुकेशन जे करे असीं जेको आहे सो पंहिंजा कमकार ॿिया छॾे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे क़ौम जा जेके मुल्क जा ॿार आहिनि, जेके ग़रीब मिस्किन जेके नियाणियूं आहिनि, जिन्हनि खे प्रॉपर जेको आहे सो एजुकेशन नथी मिले, उन्हनि जे लाइ असीं जाकुड़ कंदा रहंदा आहियूं, दौड़ंदा रहंदा आहियूं, ॾिसंदा रहंदा आहियूं किथे का अहिड़ी का सुठी शइ, सुठो माहौल, सुठो जेका असां एजुकेशन नज़र अचे थी त उहा शइ असीं असांजे दोस्तनि खे ॾेखारींदा आहियूं ऐं उन्हनि जे माइटनि खे आगाह कंदा आहियूं त महिरबानी करियो हिते जेको आहे पंहिंजनि ॿारनि खे मोकिलियो ऐं उते जेको आहे सो अची करे जेका सुठे माहौल में सुठी तालीम मिले थी उहा हासिलु करियो। जीअं उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे दौड़ंदे ॾिसंदे असांखे हिते टनोल खान में ज़ेप्टेक जेको आहे हिते कॉलेज उहो असांखे मिलियो। जेको असां आयासीं उन्हनि जो प्रिंसिपल साहिबु असांखे दावत ॾिनी, कल्ह असां वटि ऑफिस ते आया, असांखे मुतवजा कयनि, डिफरेंट कोर्सिस जे बारे में सभिनी ॿुधाइनि। ॻाल्हियूं त इंसान जे विच में थींदियूं आहिनि, पर उन्हनि ॻाल्हियुनि खां बाद जॾहिं अॼु अची हिते असां पाण पर्सनली दौरो कयो आहे त उते ॾिसंदे जेॾी महिल एंटर थियासीं त उते प्रॉपर हिकिड़ी एंट्रेंस हिकिड़ी इंस्टीट्यूट जेका हुजे उहा इंस्टीट्यूट आहे, उहा कैंटीन आहे, प्रॉपर जेको आहे सो लैब्स ठहियल आहिनि हिते, प्रॉपर जेको आहे सो क्लासरूम्स ठहियल आहिनि, प्रॉपर अकेडमिक ब्लॉक आहे, प्रॉपर ॿारनि जी सिटिंग आहे, सेपरेट जेको आहे सो छोकिरियुनि जे लाइ हिते जेके आहिनि से उहे शयूं मुहैया कयूं वयूं आहिनि, जंहिंमें हिननि जा कोर्सिस बि तमामु बहितरीनु आहिनि। कोर्सिस खे जेके हिननि जेके कंपेयर करियूं पाण हितां खां हैदराबाद जे कोर्सिस खे, जेको कोर्स हैदराबाद में पाण खे 25,000, 40,000, 50,000 जो पए थो, उहो हिते पाण खे माहाना 2,000 फीस में पए थो। वधि में वधि जेको महांगे में महांगो हिन जो कोर्स आहे उहो माहाना उनजी फीस 2,000 आहे। उन खां घटि वारा बि आहिनि, डिफरेंट कोर्सिस आहिनि, डिफरेंट फीसिस आहिनि, पर वधि में वधि जेको हिननि जे प्रिंसिपल साहिब सां मुंहिंजी कचहरी थी आहे उन में असांखे जेको हुननि ॿुधायो आहे त वधि में वधि उन्हनि जी जेका वॾे में वॾो जेको हुननि जो कोर्स आहे उनजी जेका माहाना फीस आहे उहा 2,000 रुपया महीनो आहे। ऐं सम्झां थो अॼु जे हिन दौर में 2,000 जी का बि वैल्यू न आहे। उन्हनि 2,000 जे एवज़ अगरि तव्हांजे ॿारनि खे हिकिड़ी अहिड़ी महारत मिले थी जंहिं महारत जे हिसाब सां तव्हांजो नंढड़ो बचो जेको हितां खां पंहिंजी महारत हासिलु करे ऐं जेको आहे सो उन्हनि शयुनि खे पंहिंजे हिसाब सां यूटिलाइज़ करे थो। अॼुकल्ह दुनिया डिजिटलाइज़ेशन की तरफ़ वञे पई। डिजिटलाइज़ेशन जा हिते तमामु डिफरेंट जेके कोर्सिस आहिनि, कंप्यूटर जा, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डिजिटल मार्केटिंग, DIT, CIT, DCBM, ग्राफिक डिज़ाइनिंग, इन खां अलावा बि ॿिया जेके कोर्स आहिनि नियाणियुनि जे लाइ, टेलरिंग, ब्यूटिशियन, फैशन डिज़ाइनिंग, तमामु बहितरीनु कोर्सिस आहिनि, तमामु बहितरीनु क्लासरूम्स ठहियल आहिनि, एयर कंडीशन क्लासरूम्स तव्हांखे हिते मिले थो। इन खां वधीक तव्हांखे ॿियो कहिड़ो माहौल खपे। ऐं हिननि असांखे इन शइ जी बि जेको आहे सो उहा चवंदा आहिनि त असांखे हिननि इहा श्योरिटी ॾिनी आहे त अगरि असां वटि हिते स्टूडेंट्स वधनि था जेके ॿारहड़ी साइड जा, त असां वटि जेका बस आहे असीं उहा ट्रांसपोर्ट बि हिननि खे हलाए ॾींदासीं, उहा बि उन्हनि खे फैसिलिटी मुहैया कंदासीं। त इन खां वधीक बहितरीनु ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजे नंढड़नि ॿारनि खे या तव्हांजी नियाणियुनि खे या तव्हांजे छोकिरनि खे
घर जे दरवाज़े तां जेको आहे सो स्कूल जी बस खणे तव्हां हिन इंस्टीट्यूट जी ऐं उहा वापसि उन इंस्टीट्यूट में वठी वञे ऐं वरी उन इंस्टीट्यूट मां खणी वापसि तव्हांजे घर जे दरवाज़े ते छॾे, तव्हांजे ॿार खे हिन खां वधीक ॿी कहिड़ी छूट खपे। आउं त टनो अखां जे आवाम खे हिन शइ ते मुतवजा कंदुसि त महिरबानी करियो अचो, अची विज़िट करियो, तव्हांखे सम्झ में अचे ॻाल्हि तव्हां हिते एडमिशन वठो। 2000 खां वॾी ॻाल्हि कान्हे। अगरि को अहिड़ो ज़रूरतमंद ॿारु आहे जेको पंहिंजी फीस नथो भरे सघे और असां सां राब्तो करे मीडिया जे चैनल तां असां हिननि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे वधीक डिस्काउंट वठी ॾींदासीं। जे भला सफ़ा अहिड़ो बेपोच लाचार माण्हू आहे जेको नथो भरे सघे पंहिंजी न्याणी जो, नंढड़े जो, ॿार जो, अधे जो, असीं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे पारां फीस भरंदासीं। पर हिते उन्हनि जी जेका स्किल डेवलपमेंट थिए थी उन्हनि जे पारां जेको हिते हिननि जेके डिफरेंट कोर्सिस डिज़ाइन कया आहिनि, जेके डिफरेंट कोर्सिस जे तहत हिते उन्हनि ॿारनि जी स्किल्स उन्हनि में महारत अचे थी, उन्हनि महारत ते जेको आहे सो उन्हनि खे रखी करे हुते जो ॿारु कमाइण ते लॻे थो। हिकिड़ो सुठो जेको आहे सो डिजिटलाइज़ दौर में कंप्यूटर जे तरीक़े सां उहो अगरि कमाए थो, ग्राफिक डिज़ाइन करे थो या आर्टिफिशियल इंटेलिजेंस मां या ॿिए के अहिड़े कोर्स मां हू पंहिंजो जेको आहे सो हुते ऑनलाइन कमाए सघे थो, त आउं सम्झां थो हिन खां वधीक बहितर ॿी का ॻाल्हि कोन हूंदी। माइटनि खे असांजे हथ वधी मोदबाना गुज़ारिश आहे त महिरबानी करियो हिते अचो, विज़िट करियो, पंहिंजनि ॿारनि खे वठी अचो, हिते जो माहौल ॾिसो, हिते जी बिल्डिंग ॾिसो, हिते जा उस्ताद ॾिसो जेके हैदराबाद खां करे अचनि था तव्हांखे पढ़ाइण जे लाइ। 2000 रुपया महीनो खां वॾी ॻाल्हि न आहे। अचनि हिते अची ॾिसनि, पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारी। असां उन्हनि सां गॾु बिल्कुलु हर जाइ ते बीठल आहियूं, हर मास ते बीठल आहियूं उन्हनि जे ॿारनि जी तालीम जे लाइ। जे मिसाल जे तौर ते पहिरीं मां चवंदो हलसि बाबा जे केरु नथो भरे सघे, सफ़ा बेपोच लाचार माण्हू आहे त उनजी फीस असीं भरींदासीं, पर महिरबानी करियो पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे तालीम ॾियो। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम हाफिज़ तनवीर हैदर अंसारी है और मैं ज़ैबी ज़ैप्टेक टंडोमत खान में एज अ प्रिंसिपल काम कर रहा हूँ। हमारे पास बहुत सारे ऐसे कोर्सेज़ हैं जो आपके बच्चे को स्किलफुल बना सकते हैं। लाइक कि अगर आपका बच्चा पढ़ रहा है, पढ़ने के साथ साथ वो हुनर भी हासिल कर सकता है, तो अगर हुनर हासिल करेगा तो जल्दी कमाने भी लग जाएगा। आज का दौर ये है कि आप हुनर हासिल करें और कमाएं। इसीलिए ज़ैबी ज़ैप्टेक टंडोमत खान बहुत सारे ऐसे कोर्सेज़ ऑफर कर रहा है जिसमें ब्यूटिशियन है, आपकी बच्चियाँ घर बैठे कमा सकती हैं, फ्रीलांसिंग है, डिजिटल मार्केटिंग है, ग्राफिक डिज़ाइनिंग है कि आप घर बैठे काम कर सकते हैं। तो अपने बच्चों को जो अपना स्टडी कर रहे हैं उसके साथ साथ स्किल भी सिखाएं और उन्हें अपना वक्त ज़ाया करने से बचाएं और उन्हें एम्पावर करें। महिरबानी। एक वक्त थियो आहे 6 ॾींहं आहे असां पढ़ूं था। असां हिन में वेब डेवलपिंग वेब डेवलपिंग MS ऑफिस जी सिखिया आहियूं त इन अखरनि खे कीअं हिते स्टाइल ॾिजे ऐं इनखे फॉन्ट स्टाइल कीअं चेंज कजे ऐं ॿियो टेबल में कीअं टेबल ड्रॉ कीअं कजे। तव्हां जॾहिं इनिशियल आया तॾहिं तव्हांखे छा ईंदो ऐं 6 ॾींहंनि में तव्हां कहिड़ी ग्रोसमेंट कई आहे? बिल्कुलु असांखे कंप्यूटर जो कुझु बि ख़बर कोन हो ऐं असीं अचा आया आहियूं उन खां पोइ असांखे साईं असीं सेखारियो आहे ऐं इंग्लिश में बि असीं सिखिया आहियूं, टेंस वग़ैरह असीं इंग्लिश में सिखिया आहियूं। तव्हांखे छा थो लॻे हीउ कोर्स फिट आहे? ज़ैबी सुठो इदारो आहे। हा, हिते असांखे कंप्यूटर वग़ैरह मल्टीमीडिया सिस्टम हर सहूलियत आहे। उस्तादनि जो माना असीं हिते जाम कुझु सिखी विया आहियूं। असांखे पहिरियों कंप्यूटर जो कुझु बि ॼाण कोन हो ऐं हीअ असीं सोचे सम्झी पोइ असां दाख़िला वरितो कि असांजे लाइ बहितरु आहे। इन हिसाब हिते माहौल की जी उहे अहिड़ा स्किल सिखनि ऐं अहिड़ा हुनर सिखनि उहे हिननि खे अॻिते कमु ॾींदा ऐं हींअर बि कमु ॾींदा ऐं हिन कंप्यूटर जो हींअर खां वधीक फ्यूचर जो अञा बि हिननि खे अहमियत वधीक हूंदो।